इतिहाद जो अॼु चोथों कन्वेंशन आहे। साईं अब्दुल रज़ाक मेमण साहिबु जेको असांजो चेयरमैन आहे सदा हयात, उन्हनि जी 64वीं सालगिरह आहे। अॼु इहो प्रोग्राम असां हिते मेमण ॻोठ में मल्हाए रहिया आहियूं कराची जी टीम पारां। ऐं लेडीज़ विंग आहियां, सिंध लेडीज़ विंग जी ऑर्गेनाइज़र साजदा मेमण आहियां। ऐं असां ॾिसूं था त जिते हर हंधि औरत मुतहरिक आहे, त बिरादरी सिस्टमनि में जिते अॻे औरतुनि खे एतिरी जॻह न ॾिनी वेंदी, एतिरो स्पेस न ॾिनो वेंदो हुयो, त आउं सम्झां थी त औरतुनि खे नुमाइंदगी जिते ॿियनि जॻहनि ते आहे उते बिरादरियुनि में बेनुमाइंदगी ॾिनी वञे। ऐं तव्हां ॾिठो आहे त असांजा घणनि सालनि खां पंहिंजे इतिहाद में औरतूं, तव्हां ॾिसो था असांजो मेमण बिरादरी पढ़ियल लिखियल बिरादरी आहे, इन जे करे हू औरत खे बि ओतिरो ई हक़ ॾियनि थियूं। ऐं उन जी असांखे लेडीज़ विंग ठाहे ॾिनी अथनि। त असां चाहींदासीं असांजी बिरादरी जा माण्हू, बल्कि हर बिरादरी जा माण्हू पंहिंजी औरत खे बि पाण सां गॾु खणी हलनि हिन निज़ाम में, त जीअं जिते मर्दनि जा ऐं माशरे जा ॿिया मसइला हल थियनि था, त उते औरतुनि जा मसइला बि हल थियनि। जिन में तव्हां ॾिठो हुयो त असां वटि औरत घणी हरेस थिए थी, औरत जा घणा मसइला थियनि था, औरत ते ज़ुल्म थिए थो। जॾहिं असांजी बिरादरियूं इन ॾिस में अॻिते ईंदियूं, औरत खे अॻिते आणींदियूं, त मुंहिंजे ख़्याल में जेको औरत ते जबर थिए थो, औरत सां नाइंसाफ़ी थिए थी फ़ैसिला साज़ी में, त उन में कमी ज़रूरु ईंदी। छाकाणि त औरत बिरादरियुनि में अची औरत जी नुमाइंदगी कंदी, त औरत जा यकीनन मसइला हल थी वेंदा ऐं उन जी हिकिड़ी हैसियत ठहंदी।